जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं शहदादपुर जे अॼु हिकिड़ी अहिड़ी जॻह ते जिथे रोशनी आहे ऐं मासूम जेके ॿार आहिनि उहे बि रांदि रहनि पिया, जवान बि पंहिंजी जेका एक्सरसाइज़ कनि पिया ऐं साईं अनवर जहिड़ा दोस्त बि हिते तव्हां ॾिसी सघो था त अॼु बीठल आहिनि ऐं चारों तरफ़ रोशनी आहे। मां पाण परेशान थी वियो त मां शायदि शहदादपुर में बीठो आहियां या कंहिं ॿाहिरि मुल्क में बीठो आहियां, छाकाणि जो अहिड़ो स्टेडियम शहदादपुर में तारीख़ी स्टेडियम ठहियलु आहे। अॼु पुछंदासीं हिते जेके रांदि रहनि था ॿार, उन्हनि खां जेके हिते वॉक लाइ या ॿियनि सरगर्मियुनि लाइ जेके दोस्त अचनि था उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो हिन स्टेडियम जे बारे में छा चवणु आहे। हिते स्पोर्ट्समैन नूर अली लाखो बि असां सां मौजूदु आहे, पुराणो जेको रांदीगर आहे क्रिकेट जो, जंहिं सॼी ज़िंदगी मां सम्झां थो क्रिकेट खे ॾिनी आहे, अॼु उहो बि असां सां मौजूदु आहे। उन खां बि पुछंदासीं त हुते अॻु में कहिड़ियूं सहूलियतूं हुयूं, उन्हनि खे क्रिकेट करण में कहिड़ियूं ॾुखियाई थींदियूं, हाणे कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जेको आसानी सां हू राति जो बि क्रिकेट रही सघनि था। छो जो नाइट मैच में तव्हां ॾिसंदा त उहे ॿाहिरि थींदा, लखनि जी जेका आहे लाइटिंग जो बंदोबस्तु करिणो पवंदो, पोइ कुर्सियुनि जो बंदोबस्तु करिणो पवंदो, पर हीउ स्टेडियम तारीख़ी स्टेडियम ठही चुको आहे। हिते हर शइ जी सहूलियत मौजूदु आहे, उहा वेहण जी जॻह हुजे या लाइटिंग जो को मसइलो हुजे, उहे सभु मसइला हिते हल थी चुका आहिनि। अॼु पुछंदासीं साईं अनवर खां त उनजो हिन स्टेडियम जे बारे में छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां हिते वॉक ते ईंदा आहियूं रोज़ाना, हीउ स्टेडियम जीअं हाजी इसरार ॿुधायो 2010 में असांजे मरहूम चाचा अब्दुल सलाम थईम साहब जी मंज़ूरी सां थियो, हुननि जी कोशिशि सां थियो ऐं अॼु अवां ॾिसो पिया त एतिरे क़दुरु बहितरी अची वई आहे त असांजे शहदादपुर जा छोकिरा, असांजा नौजवान सभु वॉक ते अचनि था ऐं रांदि रहनि था। हिन क्रिकेट खे संभालण में हाजी इसरार जो वॾो हथु आहे, छो जो जेको कमुकारु हूंदो आहे त निशानदेही हाजी इसरार ई कंदो आहे। जेको शाहिद अब्दुल सलाम थईम साहब आहे, चाचा अब्दुल रहमान थईम साहब आहे, अली मुर्ज़ा चेयरमैन साहब आहे ऐं उन्हनि खे ही निशानदेही करे ॿुधाईंदो आहे त हू पंहिंजे कंहिं हेड मां कंहिं फंड मां हिननि जी हेल्प कंदा आहिनि। ऐं अॼु असां ॾिठो आहे त हिते जीअं तव्हां पाण ॾिसो पिया केतिरी ग्रीनरी आहे ऐं इनशाला ही अञा बि कोशिशि कंदा हाजी इसरार साहब। असांजे थईं फैमिली जो इंट्रस्ट आहे हिन में, त हिते ॾिसो था हिते त सभु क़ौमूं अचनि थियूं, सभु नौजवान नंढा वॾा हिते रांदि रहणु अचनि था। हिते क्रिकेट आहे, वॉलीबॉल आहे, ॿियूं बि खोड़ सारियूं रांदियूं आहिनि जेके हिते अची कंदा आहिनि ऐं इनशाला असांजी उमेदु आहे, असांजी दुआ आहे त हीउ अञा बि तरक़ी कंदो। महिरबानी। जी बिल्कुलु असद भाई, हिते जेके शुरू में असां जेॾी महिल क्रिकेट रहंदासीं त उन टाइम ते असां वटि जेको आहे गिरासी ग्राउंड न हो ऐं ग्रास रूट लेवल जी क्रिकेट कोन हुई। असां सीमेंट विकेट ते रहंदा हुआसीं म्यूनसिपल ग्राउंड ते, पर अलहमदुलिल्लाह जेको 2017-18 खां पोइ जेको आहे सो असांखे स्टेडियम मिलियो। पहिरीं त असां हमेशह तव्हां ॾिठो हूंदो, हिन खां पहिरीं हिकिड़ो इवेंट करायो असां SPL जे नाले सां, हुन में तव्हां आया हो, तॾहिं जेको आहे सो डे में उहो टूर्नामेंट थियो। सो असांजी ख्वाहिश हुई त असां फ्लड लाइट ते क्रिकेट रहूं ऐं अलहमदुलिल्लाह हींअर असांजो ग्राउंड फ्लड लाइट बि थी वियो आहे ऐं उन खां पोइ लश ग्रीन बि आहे ऐं उनखे बाउंड्री वाल बि लॻी वियो आहे। ऐं तव्हां ॾिसी सघंदव वीडियो में त कलर वग़ैरह पूरो बाउंड्री वाल ऐं वॉकिंग ट्रैक जेको आहे उहो बि अलहमदुलिल्लाह असां वटि हींअर क्लियर थी वियो आहे। कमु तेज़ी सां अञा बि जारी आहे। सिंध स्पोर्ट्स बोर्ड जेको आहे सो बिल्कुलु एक्टिव बि आहे हिते ऐं शहदादपुर जे लाइ ऐं शहदादपुर जे नौजवाननि जे लाइ हीउ हिकिड़ो सम्झो त मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो करिश्मो आहे त जीअं असीं हिते ग्रास रूट लेवल जी क्रिकेट खां वठी करे हाणे हींअर असां वटि हिते सीनियर डिस्ट्रिक्ट हले पई जेका पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सां एफिलेटेड आहे, उहा हले पई। उन जा 4 मैचिस जी मेज़बानी असांखे मिली आहे। हिन खां नेक्स्ट ईयर जेको आहे उहो पोयों इहो प्रीवियस ईयर हो, हुन में असां वटि 6 जी उन्हनि जी जेका हुई न असां वटि उनजी मेज़बानी हुई। त इनशाला इसरार भाई जी इहा कोशिशि आहे, उहो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे असांजो हितां खां हैदराबाद रीजन जो, त उनखे लॻो पियो आहे त जीअं हिते फस्ट क्लास जा मैचिस मिलनि, पर अञा कुझु सहूलियतूं असांखे हिते मुयसरु आहिनि। जीअं जेम खाना आहे, जेम खाना असां वटि हिते हुजणु घुरिजे ऐं प्लेयर सिक्योरिटी हुजणु घुरिजे। जीअं हींअर माण्हू अचनि था त उन्हनि खे बिल्कुलु सिक्योरिटी प्रोवाइड थियणु घुरिजे ऐं उन खां अलावा जेको आहे सो हिते रेज़िडेंशियल एरिया असांखे लाज़मी खपे थो, छो जो जेके प्लेयर्स ईंदा उन्हनि खे 4 स्टार या 5 स्टार होटलिंग जी जेका आहे रिहाइश जी जेका फैसिलिटेशन खपे जेका मौजूदु अञा न आहे। बाक़ी उन खां अलावा हिते असां वटि अञा बि जेकॾहिं मुंहिंजे हिन आवाज़ जे तवलसुल सां इहा ॻाल्हि सिंध स्पोर्ट्स बोर्ड ताईं पुॼे त असांखे अञा नेट पिचिस जो पूरो हिकिड़ो सिस्टम खपे थो। जेकॾहिं उहो बि मंज़ूरु थी वञे इन सां ई त असांजे लाइ अञा असांजे यंगस्टर प्लेयरनि जे लाइ सिख्या जो हिकिड़ो सेंटर थी वेंदो। जी क्रिकेट खे ॾिनी आहे, छा चवणु आहे अहिड़ो स्टेडियम तव्हां जंहिंखे पाण निगरानी कयो था, पाण संभालियो था, उन हवाले सां तव्हांजो? थैंक यू असद भाई, महिरबानी।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हांजे दोस्तनि ॿुधायो आहे, इसरार भाई तव्हांखे सभु कुझु मेन क्लियर करे चुको आहे। उनखां अनवर ज़रदारी साहब ॿुधायो आहे, नूर अली ॿुधायो आहे, बिल्कुलु ईअं आहे। इंशाल्लाह तमामु ज़बरदस्त सहूलियत असांखे मिली आहे। ऐं इसरार भाई जीअं अली साहब जी तमामु वॾियूं कोशिशूं आहिनि, अञा मज़ीद जेके फैसिलिटी शयूं वॾी क्रिकेट लाइ, जो डिस्ट्रिक्ट क्रिकेट तव्हांजी थिए पई, लोकल क्रिकेट तव्हांजी थिए पई, SPL बि तव्हांजा थियनि पिया, हाणे नाइट बि स्टार्ट थी वई आहे तव्हांजे साम्हूं आहे इहो शइ। ऐं इंशाल्लाह अञा जेके फस्ट क्लास क्रिकेट रहे पई या का अहिड़ी वॾी, सो चवण त कुझु बि कोन्हे, पर इलाही कुझु थी सघे थो। जो नियाज़ स्टेडियम हो त पाकिस्तान जा मैचिस बि थियनि। सो उमेदु आहे त इंशाल्लाह हिते फस्ट क्लास प्लेयर, पाकिस्तानी प्लेयर बि हिते इंशाल्लाह उमेदु लॻी पई आहे, कोशिशि लॻी पई आहे इसरार भाई जी, जंहिंसां इंशाल्लाह हिते आवाम खे तमामु सुठी रांदि मिलंदी ऐं तमामु वॾा प्रोग्राम मिलंदा। एकेडमीज़ प्रोग्राम इसरार भाई जी प्लानिंग में आहिनि, हॉस्टल प्रोग्राम में आहिनि, जिम खाना प्रोग्राम इहे बि हिन ग्राउंड लाइ सोचियो वियो आहे अली साहब जी तरफ़ां ऐं अली इसरार भाई जी तरफ़ां। इंशाल्लाह बहितर सां बहितर ऐं जल्द सां जल्द थींदो ऐं आवाम खे ख़ुशख़बरी मिलंदी। दोस्त तव्हांखे वधीक क्लियर करे चुका आहिनि हिन ॻाल्हि ते। असां बि ख़ुशि आहियूं हिन ॻाल्हि ते त तमामु सुठो असांखे ग्राउंड मिलियो आहे ऐं मज़ीद जेको आहे न नंढनि ॿारनि लाइ सुठी सहूलियतूं अॻियां अचनि पियूं। सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे, हिन में वधीक क्लियर आहे। ग्राउंड त तव्हांजो 2010 में ठहणु शुरू थी वियो। 2016 में फस्ट क्लास टीम मां वठी वियोसि पेशावर, मैच असांजो यासर हमीद असांजी टीम सां गॾु काशिफ भट्टी हो। हुते अरबाब न्याज स्टेडियम आहे पेशावर, उन इन थियसि ॿाहिरि अकेडमी लॻी पई त मूं चयो ख़्वाहिश आहे मुंहिंजी त शहदादपुर खे इन लेवल ते खणी वञा। बसि आयुसि, पोइ अली साहब सां राब्तो, हुनजी महिरबानी, जॻह ॻाल्हि चऊं था मञे थो, आस्ते आस्ते इन लेवल ते अची विया आहियूं। हाणे बाक़ी उहो अकेडमी सिस्टम आहे। ॿियो छो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हितां असांजे नंढो ज़िलो आहे, यानी पसमानदा ज़िलो सॾाए थो, इन में मुंहिंजी ख़्वाहिश आहे असां प्लेयर अॻिते खेॾनि। अॻे फस्ट क्लास काशिफ परेश खेॾियो आहे, असांजी कोशिशि कई हुन लाइ। असां समझ आहे प्लेयर 17 खेॾियो आहे, नोमान आहे राजपूत फस्ट क्लास खेॾियो आहे। त मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त अॻिते असां तक़रीबन रीजन टीम में 4-6 प्लेयर हुजनि, उहे अॻिते निकिरनि। या सुलेमान बम्बर मीरपुर ख़ासि जो हिते असां वटि खेॾी वियो, हींअर पाकिस्तान A टीम में खेॾे पियो, जो असां फस्ट क्लास में हो। त ख़्वाहिश आहे ऐं इहो ख़्वाबु मूं ॾिठो, उमेदु आहे त एतिरो अची वियो आहे त इंशाल्लाह अॻिते हिन खां वधीक बहितरी थींदी इंशाल्लाह। ॾिसो न, रांदुनार खातो कहिड़ी सपोर्ट कंदो, ॿुधायो न। जेका सपोर्ट आहे करे, पोइ जेको ख़र्च त हू पियो करे न। फ्लड लाइट अची वई, तव्हांजो ड्रेसिंग रूम कम्पलेक्स सभु हुन ठाहे ॾिनो आहे। ऐं अॻिते असांखे उन में उमेदु आहे त जीअं असांखे हॉस्टल खपे 20 खां घटि में 25-26 रूम जो, छो त असां फस्ट क्लास करायूं त टीम किथे थी अचे, उन लेवल ते असांखे रहाइश खपे। तव्हांजो कैफेटेरिया आहे ऐं स्विमिंग पूल थियो, लॉन्ग टेंट, बसि ही कुझु शयूं असांखे ज़रूरत आहे। ऐं अकेडमी एरिया आहे, इंडोर अकेडमी आहे, इहे सभु शयूं इंशाल्लाह उन में उमेदु आहे, छो त हीअ सभु एक्सपेंस हुन कया आहिनि। हा बाक़ी थींदो ईअं आहे त स्पोर्ट्स खातो ठाहे वेंदो आहे, लोकल पोयारी थिए कोन थी, माण्हू परसूं कोन था कनि, उहा शइ हले कोन थी, ख़तमु थी वञे। त असांखे बहितरी इहा ई आहे त हुतां असांखे सपोर्ट थिए थी, इहे शयूं ठहनि थियूं। हिते लोकल असांजो चेयरमैन आहे, हुन खां पोइ शाहिद साहब आहे, चाचा अब्दुर्रहमान आहिनि, हीअ सभु असांखे हेल्प कंदा आहिनि। उन हेल्प खां सवाइ असां क्रिकेट हलाए बि कोन सघूं आहे, छो मीरपुर जो ठहियलु ठुकियलु ग्राउंड आहे, उन ते लोकल हेल्प कोन्हे त हींअर बंदि आहे, हुते मैचिस कोन पिया थियनि। कहिड़ी शइ जी ज़रूरत सम्झो? सी अकेडमी जी ज़रूरत आहे असांखे, ऐं ॿियो असांखे सिक्योरिटी तमामु घणी ज़रूरत आहे, ऐं उहे शयूं जमखाना टाइम जेके शयूं खपनि उन जी ज़रूरत आहे असांखे। मक़सदु बिल्डिंग जी ॾिसो, जेका बि शइ दुनिया में आई आहे न, रूल्स रेगुलेशन न हली कोन थी सघे। हिते फ़िलहालु त असां इहो ई कयो आहे त जंहिंखे मैच खेॾणो आहे, हालांकि का फीस कोन्हे, 1000 रुपया फी मैच जी फीस आहे, 500। हालांकि इहो ई ग्राउंड कराची हुजे 10,000 15,000 पर डे थी, या 20,000 में थींदो आहे न। असांखे हो त असांखे आम पब्लिक खे मक़सदु करिणो आहे, 1000 बि इन करे अहसासु थिए हुनखे, 500 हिकु टीम, 500 ॿी टीम ॾिए थी, त उन में ज़ाहिर आहे सीमेंट पिच कोन्हे, टर्फ विकेट आहे न, अॻु वटि परमिशन वठो हूंदो, पिच ठहंदी, पोइ मैच खेॾंदो। जी, इन ॻाल्हि में को शक कोन्हे त हिते जी इंतिज़ामिया, हिते जी म्यूनिसिपल कमेटी हिन खे सपोर्ट करे थी, जंहिं सबबु इहे एॾो ज़बरदस्त स्टेडियम शहदादपुर में ॾिसी सघिजे थो। हिते जे नौजवाननि लाइ, औरतुनि लाइ पिणु हिते वॾी सहूलियत आहे, जेके वॉक कनि था, ऐं हिते जे रांदीगरनि लाइ त मां सम्झां थो बल्कि पूरी दुनिया जी शहदादपुर में भी अड़ो स्टेडियम ठहल है जो दुनिया के मुख्तलिफ़ शहर में ॾिसण में अचे तो। उम्मीद कंदासीं शहदादपुर जा चूंडियल नुमाइंदा ॿियनि शयुनि ते बि अहिड़ो ध्यानु ॾींदा ऐं उन्हनि खे बि अहिड़े अंदाज़ में बहितरीन कंदा जो हिते असां जहिड़ा दोस्त ऐं हिते जिन दोस्तनि ॻाल्हायो उन्हनि बि उन्हनि जी तारीफ़ कई ऐं हू शहदादपुर खे अहिड़ो चमन कंदा जो हर माण्हू उन्हनि जो एॾे हिसाब सां तारीफ़ कंदो, छो जो स्टेडियम इन ते को कॉम्प्रोमाइज़ कोन्हे, त बहितरीनु ठहियलु आहे। मां सम्झां थो सिंध जे
चंद शहरनि में अहिड़ो स्टेडियम हूंदो। उम्मीद त शहदादपुर जा शहरी हिन स्टेडियम मां जेको आहे फ़ाइदो वठंदा, एक्सरसाइज़ कंदा, वॉक कंदा, रांदि कंदा। असांजो मुस्तक़बिल इन सां आहे त जेके जॾहिं रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि त पोइ अस्पताल वीरान हूंदा आहिनि। शहदादपुर जे शहरनि खे चवंदुसि त लाज़मी हिकु चकर अचो, स्टेडियम विज़िट कयो। इनशाला तव्हांजो दिलि चवंदो त हिते रोज़ु अचिजे, रांदि कजे, वॉक कजे। मुंहिंजी दिलि त चए थी मां रोज़ु अची वॉक कयां। पंहिंजे मेज़बान असद ॾैरी खे ॾींदा इजाज़त। महिरबानी।